जंहिं तरीक़े सां मूं कढियो आहे न तरीक़े सां बिल्कुलु बोधो जो पहिरीं स्ट्रेस में वेंदो हुन खां पोइ मरी वेंदो। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय चैनल। अॼु आउं कुझु शयूं वठी आई आहियां नर्सरी मां। पहिरीं त ही वारी ॾिसी वठो, ही वारी आहे ऐं जेका आउं खणी आई आहियां मुंहिंजो ट्रेवल थियो जेके मूं सां गॾु कनेक्ट आहिनि व्हाट्सअप ते हिननि खे ख़बर हूंदी। ही आउं नर्सरी मां खणी आईसि, ही काओ डंक मिक्स आहे ऐं आउं कुझु पौधा वठी आई आहियां। ही हिकिड़ो आहे टमाटे जो, ही टमाटे जो आहे ऐं ॿियो भरिसां थैली में आहे वाङण जो बैगन। ही पहिरीं ॾिसी वठो, ही नंढड़े ही पॉट में आहिनि, ही वरी थैली में आहे। त हिननि खे पाण खे अॼु रिपोर्ट करणो पवंदो। वॾे में ज़ाहिर हिन फिद जेतिरे में त कोई कमु कान्हे थियण वारो। हिन में 2 टमाटा बि लॻल आहिनि ऐं इन जे अलावा फ्लावरिंग बि थियल आहे। बाक़ी इहे शयूं डिटेल में तव्हांखे के ॿिए में ॿुधाए वठंदमि त छा फ्लावरिंग हूंदी आहे, छा हूंदो आहे। बाक़ी ही जेके फ्रूट जा हूंदा आहिनि, फ्रूट माना इन सेंस जेको पाण खे फल ॾिए थो, जेका बि शइ ॾिए थी, त इन जे लाइ पाण खे वॾे स्पेस में इनखे विझणु ज़रूरी हूंदो आहे। लेट्स से अगरि ग्रो बैग आहे त 12 बाय 12 जो इन ऐं आउं जेको आहे न कूंडियूं ई वठी आई आहियां, छो जे हाणे ग्रो बैग मूंखे ऑनलाइन ई मिलंदा आहिनि, हुअं मिलंदा कान्हनि, त हुन लाइ कूंडियूं वठी आई आहियां। वॾी शइ वठी आई आहियां 12 या 13 ईअं ई हूंदी हिनजी साइज़। बाक़ी ही जेके मिटी आहे पुराणियूं, इन्हनि खे बि पाण यूज़ कंदासीं। ऐं ॿियो मूं रेती मिली आहे ऐं पाण वटि कंपोस्ट बि मूं किचन कंपोस्ट बि मुंहिंजी थोरी सी अञा रहे थी, पर उहा बि पाण विझी सघूं था। नीम केक बि त पहिरीं पाण मिटी था ठाहे वठूं। हीअ मुंहिंजी पुराणी मिटी आहे जेका आउं गमलनि मां माना पुराणा जेके प्लांट्स वग़ैरह पियल हूंदा उन मां मूं कढी हुई ऐं हिन में ज़्यादा न्यूट्रिशन ज़्यादा हूंदी एज़ कंपेयर टू पाण खे जेका ॿाहिरां मिलंदी आहे। त इनखे बि आउं यूज़ करण वारी आहे। पहले हिनखे साइड ते रखूं, सामान समेटियूं था, उन खां पोइ पाण पहिरीं मिटी था ठाहे वठूं। ही कुंडियूं आहिनि, हिकिड़ी ही कुंडी, हिकिड़ी पुठियां ॿी कुंडी, 2 कुंडियूं आउं वठी आई। इन जे अलावा मूं वटि रेती आहे, सॉरी मूंखे आदत थी वई आहे रेती चवण जी। रेती कान हूंदी आहे, वारी हूंदी आहे सैंड, ऐं इहा बि आहे। त इन्हनि खे पाण पहिरीं उथलाए था वठूं, हिनखे मिटी ठाहे था वठूं, उन खां पोइ पाण हिननि खे रिपोर्ट करे वठंदासीं। हीअ आउं नर्सरी जॾहिं बि वेंदी आहियां न त आउं उन्हनि खे चवंदी आहियां त ही वारी ऐं हिन सां गॾु काओ डंक जेको हिननि जो मिक्सचर हूंदो आहे, मिक्सचर ठहियलु हूंदो आहे नर्सरी वारनि जो, उहो बि आउं वठी ईंदी आहियां। त उहो बि कम जो आहे। त उनजे करे हिनखे इन सां मिक्स करे वठंदासीं, छो जे करे कंपोस्ट मुंहिंजी न रेडी कान हुई, त इन करे मूंखे थोरो डपो त हींअर आउं मिक्स करे वठां, पोइ वरी फंगस वग़ैरह को मसइलो थी पए। पर उहो बि आउं थोरो मिक्स एड करे वठंदमि। पर पाण नीम केक बि एड करे वठंदासीं। हा, जेके मुंहिंजा पुराणा फॉलोवर आहिनि उनखे ख़बर आहे ही मुंहिंजो किचन वेस्ट मां कंपोस्ट मूं ठाही उहो आहे। त इहा बि पाण थोरी सी एड करे वठंदासीं, मथां नीम केक एड कंदासीं, पोइ हुनखे मिक्स कंदासीं। हलो, मूं नीम केक बि एड करे छॾी। हाणे जेतिरो हो मूं वटि माल ओतिरो ई मूं एड कयो फ़िलहाल आहे। बाक़ी हिननि खे जेका पंहिंजा फल वारा हूंदा आहिनि पौधा, उन्हनि खे इलाही ज़्यादा न्यूट्रिशन जी ज़रूरत हूंदी आहे, माना इलाही ज़्यादा खाद जी ज़रूरत हूंदी आहे। त हाणे आउं पोइ ॾींदी रहंदसि। फ़िलहाल मिटी में जेतिरी गुंजाइश हुई, माना 30% तक़रीबन मूं एड करे छॾी आहे। हाणे पाण रिपोर्ट करे था वठूं। तव्हांखे हे जेके 2 अथव नज़र अचनि, हिकिड़ी आउं आहे, हिकिड़ी मुंहिंजी भेण। हाणे तव्हां ही पोट ॾिसी सघो था त हिन पोट खे पाण रिपोर्ट कंदासीं। हाणे हिकिड़ी ॿी बि शइ हूंदी आहे त तव्हां इहो सोचींदा हूंदव त हेतिरे नंढे फिदे पोट में हेतिरो सॼो प्लांट अगरि ठही वियो आहे त पाण खे हिनखे रिपोर्ट करण जी छा ज़रूरत आहे। असल में हूंदो छा आहे, नर्सरी जेका कच पट ते थियल हूंदी आहे, जिते मिटी ऑलरेडी हेठि फर्श ते हूंदी आहे। त जॾहिं बि जड़ूं जेके आहिनि गमले खां ॿाहिरि ईंदियूं आहिनि त उन्हनि खे मिटी ई मिलंदी आहे, त उन करे हिननि खे प्रॉब्लम कान थींदो ऐं उहे सर्वाइव करे वेंदा आहिनि। पर पाण जंहिं महिल घर खणी ईंदा आहियूं त ओपन जा पका पट, फर्श पका, हाणे उन्हनि में पाण खे मिटी मिलंदी कान, त पंहिंजो पौधो जेको आहे पहिरीं स्ट्रेस में वेंदो, हुन खां पोइ मरी वेंदो। ऐं उन जे लाइ आउं हिनखे हिन में शिफ्ट बि करियां। कुंडी मूंखे भञणी पई, छो जे करे मूंखे फील थियो त ही इलाही रूट बाउंड आहिनि ऐं हक़नाक आउं ज़ोर करे कढां त नुक़सान थी पियो आहे। हिनखे फ्रूट लॻल हो त उहो झड़ी वञे, उन जे करे मूं रिस्क कान्हे खयो। बाक़ी हेठां जेके सुका आहिनि इहे आउं कढी थी छॾियां, हिन जी ख़्यालु कंदासीं, इंशाल्लाह पाण सक्सेसफुल थी वेंदासीं। छो जे ही बि हिक तरह सां मुंहिंजो एक्सपेरिमेंट ई आउं बि करां, छो जे ही फर्स्ट टाइम आहे मुंहिंजो बि। ऐं मूं टमाटा लॻाया, तव्हांखे ख़बर त उहे मरी विया वीचारा, सीडलिंग थिए ई कान। हाणे ही थी वियो, हाणे पाण वाङण था करे वठूं। वाङण जेको आहे त पनी में आराम सां पनी फाड़े आराम सां ई थी वियो। मूंखे हो त टमाटो बि मूंखे पनी में ई मिले, ऐं मुंहिंजो हूंदो आहे त सीडलिंग्स पनीनि में ई वठां।
पर उहो हो कान, उनजे करे मूंखे करिणो पियो। बहरहाल हिनखे पाण सही तरीक़े सां करे था वठूं। ही ॿई त थी विया आहिनि, पाण हिननि खे पंहिंजी जाइ ते था रखूं। माना फ़िलहाल हिननि खे 3 ॾींहंनि जे लाइ आउं शेड में रखंदसि, उन खां पोइ उस में शिफ्ट कंदसि। जॾहिं आउं खणी आई हुअसि तॾहिं बि मूं 3 ॾींहं शेड में रखियो, ऐं हींअर बि मूं 3 ॾींहं आउं शेड में रखंदसि। उन खां पोइ पाण उस में शिफ्ट कंदासीं हिनखे, ऐं हिनखे हाणे आउं जेका पंहिंजी बची वई आहे उहा पाण खे खणणी पवंदी। हाणे इलाही ॾींहंनि खां मुंहिंजो जेको स्पाइडर प्लांट आहे उहो मूंखे थोरो स्ट्रेस में पियो लॻो। हिनखे मूं सोचियो त हिन जा नंढड़ा जेके बेबीस निकिता आहिनि उहे आउं अलॻि थी करे वठां, ऐं हिन जी थोरी मिटी बि रिफ्रेश थी वेंदी त ही काफ़ी बहितर थी वेंदो। हिनखे पहिरीं कढी था वठूं। हिनखे कढणु जेतिरो आसान लॻे पियो ओतिरो आसान आहे कान। हिनखे मूं इलाही ज़ोर ॾेई पर ही निकिरण जो नालो ई कान वठे। हाणे छिक छिका लॻी पई आहे। जंहिं तरीक़े सां मूं कढियो आहे न तरीक़े सां बिल्कुलु बि कान कढणो हूंदो आहे, पर ही निकिरण जो न नालो ई कान थी वठो। अलाए छा मसइलो हिन सां। बहरहाल हिनखे जड़ुनि खे आउं थोरो छंडियां थी, उन खां पोइ हिन जा जेके बेबीज़ आहिनि उहे आउं साइड मां पाण ई आराम सां कढी वठंदुसि, ऐं जेके हिन जा सुकल पन आहिनि उन्हनि खे बि पाण कैंची सां कटे वठंदासीं। हूअं हिन जा बेबीज़ जेके आहिनि 3 आहिनि, हिकिड़ो सफ़ा नंढिड़ो आहे, ॿ थोरा वॾा, उन्हनि खे मूं कढी छॾियो आहे। क्लिप मूंखां उहा मिस थी वई आहे, छो जे करे कम हेॾा हूंदा आहिनि ओॾीमहिल सही सां फोकस थी कान सघियो। त हाणे ही 2 जेके निकिता आहिनि उन्हनि खे आउं ॿी कुंडी में शिफ्ट थी करे वठां। उन खां पोइ आउं हिनखे वापसि खे प्लांट जेको वॾो आहे उनखे करे वठंदमि। बाक़ी ही जेको प्लांट आहे स्पाइडर, इहो ॾाढो ई ख़ूबसूरत आहे। मुंहिंजी दिलि हुई त आउं पॉट को सुठो वठी उनखे आउं पंहिंजे रूम में बि रखां। हिननि पॉटनि में त माण्हू रूम में रखी नथो सघे। हाणे फ्यूचर में जॾहिं कयो त तॾहिं ॾिसंदासीं। आख़िर में हिननि खे सभिनी खे पाण सही तरीक़े सां पाणी ॾेई वठंदासीं। टमाटे जे प्लांट खे पाण खे सपोर्ट ॾियणी हुजे, हिकिड़ो डंडो बि गॾु लॻाए वठिजो तव्हां। तव्हांखे मुंहिंजी वीडियो कीअं थी लॻे मूंखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाइजो, ऐं हिन वीडियो जे लाइ लाइक शेयर सब्सक्राइब। बाय बाय।